शोर फिरोज़ पावा की ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह में मार्केट चौक ते क़ाइमु मोबाइल फ्रेंचाइज़ दुकानदार मुबैना तौर चोर चोरी करण जी कोशिश। दुकानदार चोर खे पकड़े पुलिस हवाले कई। पुलिस खेसि विच शहर मां गेले थाणे ते लाकअप हवाले करे छॾियो। शहरनि जा हुजूम गॾु थी विया। ठारू शाह में मोबाइल फ्रेंचाइज़ जे दुकानदार मुबैना तौर चोर चोरी कंदे दुकानदार पकड़े वरितो। पकड़ियल चोर पुलिस हवाले। दुकानदार सिकंदर खोखर ॿुधायो त हिकु नौजवान नशे जी धुत हालत में दुकान ते चढ़ी ऐं दुकान जे खाने मां पैसा खणी रहियो त खेसि पकड़े वरितो ऐं पुलिस हवाले कयो। जॾहिं त गिरफ़्तार मुबैना चोर पुलिस सां मज़ामत करण दौरान पुलिस एहलकारनि सां हथे पइजी वियो। पुलिस खेसि विच शहर मां गेलींदे थाणे ते खणी वई। जॾहिं त राब्तो करण ते एसएचओ ठारू शाह रफ़ीक़ बोयो ॿुधायो त दुकानदार चोर पकड़े पुलिस हवाले कयो आहे, जंहिंजी सुञाणप मुज़फ़र उर्फ़ नांग माशी तौर थी आहे। उन मामले जी वधीक जांच करे गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। जॾहिं त पकड़ियल मुबैना चोर खे पुलिस विच शहर मां गेलींदी थाणे ते खणी वई। जॾहिं त शहरनि जा हुजूम तमाशो ॾिसंदा रहिया। Yeah.